कोरोना जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। 433 नवां केस आहिर थिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। 433 नवां केस आहिर थिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 433 टेस्टूं कयूं पियूं। एनआईएस मौत मस्बत केसनि जी शरह 2.69% रही। हिन वक़्तु कोरोना जे 122 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। 433 नवां केस आहिर थिया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 433 टेस्टूं कयूं पियूं। मस्बत केसनि जी शरह 2.69% रिकॉर्ड कई वई। एनआईएस मौत हिन वक़्तु कोरोना जे 122 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। 433 नवां केस आहिर थिया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 433 टेस्टूं कयूं पियूं। मस्बत केसनि जी शरह 2.96% रिकॉर्ड कई वई।